अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? सो उमेद आहे त तव्हांजो वीकेंड सुठो गुज़रियो हूंदो ऐं वीकेंड खां पोइ अॼु पहिरियों ॾींहुं आहे हफ़्ते जो, सूमरु आहे ऐं असां तव्हां सां गॾु आहियूं। ऐं जीअं त मां हमेशह तव्हांखे चवंदी आहियां त पहिरियों ॾींहुं जेको आहे न थोरो असांखे लेज़ी लॻंदो आहे। ज़ाहिर आहे हिकु ॿ ॾींहं मोकल थी वेंदी आहे, वरी हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ जॾहिं ईंदा आहियूं त थोरो एनर्जेटिक फील थियण में टाइम लॻंदो आहे। पर अॼुकल्ह जेका गर्मी आहे न त सॼी एनर्जीज़ जेके आहिनि असांजूं ख़तमु थी वियूं आहिनि, त इन जे करे हाइड्रेटेड रहो, पाणी तमामु घणो पियो ऐं अननेसेसरी घरनि खां ॿाहिरि न निकिरो। ॾाढी गर्मी आहे भाई, ॾाढी गर्मी आहे। ऐं कल्ह खां वठी त हिन गर्मी में जेको आहे शिदत आहिस्ता आहिस्ता वधी आहे, पर हीउ सॼो हफ़्तो ॿुधण में अची रहियो आहे त तमामु घणी पघर वारी गर्मी थींदी, पघर निकिरंदा ऐं जीअं त समुंडी हवाऊं जेके लॻी रहियूं उन्हनि में थोरी कमी आहे। छाकाणि जो तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी सर्कुलेशन ही बहरिया अरब मां जेका बे ऑफ बंगाल खां थींदी बहरिया अरब में आई ऐं उहा सर्कुलेशन जेका आहे हींअर भर वारे मुल्क में भारत में जेको आहे उनजे शहर मुंबई में तमामु घणी बरसाति वसाए रहियो आहे ऐं उन जा असरात कुझु जेके आहिनि पाकिस्तान जे हदूद में पहुता। पर ॾिसो तव्हां त कल्ह टियों ॾींहुं जेका आंधी तूफ़ान ऐं बरसाती सिलसिलो जेको पंजाब में दाख़िल थियो, केॾी वधी वई उते बरसाति ऐं तमामु घणी बरसाति थी उते। ऐं ज़ाहिर आहे उहे जेके शहर आहिनि असांजे पंजाब जा, उते जेकॾहिं मींहुं वसे थो या काई बि अहिड़ी शइ थिए थी त मौसम ख़ुशगवार थी थो वञे, पोइ बि सुठो थी थो वञे। ऐं हिते जेकॾहिं कराची में जेकॾहिं अहिड़ी बरसाति अलाह न करे थिए त हिते कहिड़ी हालति थींदी आहे। पर दुआ आहे त जॾहिं बि बरसाति थिए, जिथे बि थिए, ख़ैर वारी ई बरसाति थिए। ऐं जीअं त मां तव्हांखे ऑलरेडी ॿुधाए चुकी आहियां त कराची जो जेको टेम्परेचर आहे ॾाढो गरम आहे ऐं फील्स लाइक जेको आहे न 49 आहे। ऐं हिन टाइम जेको हैदराबाद जो जेको टेम्परेचर आहे फील्स लाइक 53 आहे। इहे उहे टेम्परेचर्स आहिनि जेके असां कंहिं दौर में नंढे हूंदे या कुझु शायदि साल पहिरियां असां ॿुधंदा हुआसीं त जैकमाबाद ऐं इन पासे वारे इलाइक़नि में एॾो टेम्परेचर थींदो आहे। पर हाणे ही हैदराबाद कराची इते बि इहे टेम्परेचर्स थियनि था। कराची जो टेम्परेचर हिन वक़्तु फील्स लाइक 49 आहे। मां त सम्झां थी त इहो मां पंहिंजी ज़िंदगी में पहिरियों दफ़ो ॾिसी रही आहियां, महसूसु करे रही आहियां। न त कराची जो जेको हिकिड़ो टेम्परेचर हूंदो न 27 28 खां मथे या वधीक त थींदो ई न हुयो। ऐं राति जो जेको टेम्परेचर जेको थींदो हुयो उहो 18 20 इहो टेम्परेचर रहंदो हुयो। पर हाणे आहिस्ता आहिस्ता जीअं ग्लोबल वॉर्मिंग आहे ऐं मौसम सॼी दुनिया जो चेंज थी रहियो आहे त एहतियात कजे, दुआ घुरिजे अलाह साईं खां त जेको आहे जॾहिं बि बरसाति थिए ख़ैर वारी ई बरसाति थिए। ऐं बरसाती सिलसिलो अञा कराची में थोरो लेट आहे। अर्ली साइंस आहिनि, थी बि सघनि थियूं, पर वधीक अलाह खे ख़बर आहे। पर जेको असां ॿुधी रहिया आहियूं त अञा महीनो ॾेढ तव्हांखे वेट करिणो पवंदो, महीनो ॾेढ अञा वेट करिणो पवंदो। त व्यूअर्स मां तव्हांखे ॿुधायां त असां सां गॾु जेके अॼु गेस्ट हिते मौजूदु आहिनि 97 खां वठी इसरा यूनिवर्सिटी सां गॾु आहिनि ऐं फ़िलहालु जेको आहे एसोसिएटेड आहिनि डीन फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी। ऐं इन्हनि जी स्पेशलिटी जेका आहे उहा AI, यूट्यूब, ऑटोमेशन, रिसर्च एंड हायर एजुकेशन कमीशन। उन खां अलावा AI टेक्नोलॉजिस्ट ऐं पब्लिक स्पीकर बि आहिनि। ग़ुलाम फारूक साहब असां सां गॾु हिते स्टूडियो में मौजूदु आहिनि। उन खां अलावा असां सां गॾु सिंगर बि आहिनि जेके सोहराब अली आहिनि, जेके तव्हां ॾिसंदा आहियो हमेशह असांजे शोज़ में ईंदा आहिनि, ज़बरदस्त असांखे गाना ॿुधाईंदा आहिनि। ऐं इब्दार अली आहे ढोलक ते ऐं पियानो ते असां सां गॾु आहे नायद भा। सो सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह किरम, शुक्र अल्लाह जो। ऐं सभ खां पहिरें मां जेको आहे सो तव्हांजो ऐं तव्हांजी टीम जो शुक्रिया अदा कंदुसि त तव्हां मूंखे हिन दावत ॾिनी हिन प्रोग्राम में शामिलु थियण जी। त इंशाअल्लाह ऐं पूरी कोशिशि कंदुसि त जेके मेजर एस्पेक्ट्स आहिनि हिन प्रोग्राम में असां उहो पब्लिक ताईं पहुचायूं। ज़रूरु ज़रूरु ज़रूरु। अस्सलाम वालेकुम भा, कीअं आहियो? वालेकुम अस्सलाम, बिल्कुलु ठीकु ठाक। ठीकु आहियो? तबियत सही आहे? अल्लाह जा एहसान, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। सर AI, सभिनि खां पहिरियां त तव्हां असांखे ॿुधायो त AI आहे छा ऐं AI करे छा थी? बेसिकली किरण AI जीअं वक़्तन फ़वक़्तन
टेक्नोलॉजीज़ ईंदियूं रहियूं आहिनि असांजे मुल्क में, पर ही जेका टेक्नोलॉजी आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी, इहा हिकिड़ी इनकलाबी जेको आहे सो शइ आहे। इन मतिलबु हर फील्ड में, हर सेक्टर में एॾो इनकलाब आणे छॾियो आहे जो जॾहिं असां इन्हनि ते जेको आहे सो ॻाल्हियुनि कंदे अॻिते वधंदासीं त तव्हांखे ख़बर पवंदी त इहा शइ केतिरी जेको आहे सो मुफ़ीद आहे ऐं इन केतिरो जेको आहे सो कमनि खे वधीक आसान करे छॾियो आहे। घणा माण्हू इन खां ख़ौफ़ज़दा बि आहिनि, कुझु माण्हुनि खे रिज़र्वेशन्स बि आहिनि, पर उहे अजायूं आहिनि। सो उन्हनि ते इनशाला वक़्तन फ़वक़्तन ॻाल्हाईंदासीं असां। बेसिकली छा आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस हिकिड़ी मसनूई ज़हानत आहे। सही। हाणे उहा कमु कीअं थी करे मशीन लर्निंग प्रोसेस जे थ्रू। उन में मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि। पहिरें तव्हां ॾिठो हूंदो त रोबोटिक साइंस आई हुई सभ खां पहिरें, जंहिं रोबोटिक में वॾियूं वॾियूं इंडस्ट्रीज़ में जेको आहे सो रोबोटिक्स जेको आहे टेक्नोलॉजी कमु करणु लॻी, त उते बि माण्हुनि खे इहो त यार हाणे जेकॾहिं असां वटि अची वई आहे टेक्नोलॉजी त असांजी जॉब्स हली वेंदियूं, पर ईअं कोन थींदो आहे। माण्हुनि जी जॉब्स कोन वेंदियूं आहिनि, पर चवण जो मक़सदु इहो हूंदो आहे त माण्हुनि खे स्किल्ड उहो सिखणो पवंदो आहे, स्किल्ड पर्सन थियणो पवंदो आहे। हाणे इहे जेके वॾियूं वॾियूं मशीनरीज़ आहिनि या जेके बि इक्विपमेंट आहिनि, इन्हनि खे हलाइण जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे वेल स्किल्ड माण्हू खपनि। त बिल्कुलु, त उन मां मिसाल त इहो आहे त जेकॾहिं हीअ टेक्नोलॉजी आहे त हाणे असांखे माण्हू उहे खपंदा हर फील्ड में जेके वेल वर्स्ड हुजनि इन टेक्नोलॉजी सां। सो इहो आहे बेसिकली AI जो इन जनरल स्कोप। असां वटि छा फ्यूचर आहे AI जो? अल्हम्दुलिल्लाह असां वटि जैसे मां तव्हांखे हींअर हिन वक़्तु ॻाल्हि ॿुधायां न, त अञा ताईं पाकिस्तान में हिन वक़्तु सच को माण्हू एक्टिव कोन्हे आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां। कुझु इदारा, कुझु माण्हू जेको आहे सो कुझु TV चैनल्स जीअं तव्हांजो थी वियो, त हाणे इन प्रोग्राम्स खे वठी माण्हुनि में अवेयरनेस ॾियनि था त बाबा जेको अचण वारो दौरु आहे उहो आहे AI टेक्नोलॉजी जो। इहा लाज़मी तव्हांखे सिखणी आहे। हाणे वर्ल्ड रिकॉर्ड जेको आहे AI जे हवाले सां, दुनिया जा जेके टॉप 10 कंट्रीज़ आहिनि उन्हनि में पाकिस्तान जो नालो कोन्हे। पर जेकॾहिं असां कंपेरिज़न ज़रूरु कंदासीं असां पंहिंजे पाड़ेसरी मुल्क वारनि जो, त इंडिया जो नालो आहे उन में 10 नंबर ते, जॾहिं त चाइना आहे 2nd नंबर ते, 1st नंबर ते आहे यूनाइटेड किंगडम। उन खां पोइ ॿिया मुल्क थी विया, जापान थी वियो, जर्मनी, मलेशिया, अहिड़े क़िस्म सां। पोइ असां अचूं था एशिया खंड में ॾिसूं त भला उते असांजो नालो आहे, त बदकिस्मती सां उते बि असांजो नालो कोन्हे। वरी उते असां कंपेरिज़न कंदासीं पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि जो, त उते चाइना नंबर 1 ते आहे ऐं इंडिया नंबर 2 ते आहे। अच्छा, मतिलबु पाकिस्तान जो उते बि नालो कोन्हे। ओवरऑल जेकॾहिं रैंकिंग ॾिठी वञे त पाकिस्तान जो रैंक नंबर जेको अचे थो 117 ते अचे थो आउट ऑफ 170। सो तव्हांखे इन मां अंदाज़ो हूंदो त असांखे केतिरी अवेयरनेस ॾियणी आहे माण्हुनि खे, छो जो जेको अचण वारो दौरु आहे पर्टिकुलरली AI जो आहे। सही। तव्हां डॉक्टर हुजो, इंजीनियर हुजो, एडवोकेट हुजो या ज़िंदगी जे कहिड़े बि शोबे सां वाबस्ता हुजो, भई तव्हांखे जेको आहे सो AI स्किल्ड लाज़मी हुजणु खपे। त मिसाल जे तौरु जेकॾहिं हाणे अचण वारे दौर में जेकॾहिं तव्हां डॉक्टर आहियो, उन सां अगरि तव्हांखे हिकिड़ो सर्टिफिकेट लाज़मी हुजणु खपे त तव्हां AI ओरिएंटेड आहियो। जहिड़े नमूने सां BS नर्सिंग जो असांजो जेको हिकिड़ो शोबो हूंदो तमामु वाइड स्कोप हूंदो। BS नर्सिंग करण खां पोइ ॿारनि खे फॉरन जेको आहे न, फॉरेन में जॉब मिली वेंदी। सही। पर हाणे उहा शइ ख़तमु थी वई। हाणे उन्हनि खे जेसि ताईं उहे बेसिक टूल्स न सिखणा पवंदा AI जा, तेसि ताईं उन्हनि खे जॉब कोन मिलंदी। साॻी सिचुएशन आहे उन्हनि ॿियनि फील्ड सां जेके माण्हू वाबस्ता आहिनि, जेके ॿाहिरि कमु करणु चाहिनि था, उन्हनि खे AI ज़रूरी आहे। माना हिकिड़ो AI हिकिड़ो मस्ट कंपोनेंट आहे जेको हर कंहिंखे सिखणो पवंदो। मतिलबु हाणे कंहिं बि फील्ड सां तव्हां जेकॾहिं रिलेटेड आहियो त तव्हांखे AI स्किल लाज़मी अचणु घुरिजे। यानी तव्हांखे हाणे ॿाहिरि जेके बि जॉब्स मिलंदियूं सिर्फ़ु तव्हांखे पंहिंजे डॉक्यूमेंटेशन जे हिसाब सां कोन मिलंदियूं, पर AI सर्टिफिकेट हुजणु लाज़मी आहे। यानी तव्हांखे स्किल्ड हुजणु लाज़मी आहे। इन ई करे असां चवंदा आहियूं त जॾहिं बि का बि तव्हां एजुकेशन वठो था
त गॾोगॾु जेको आहे स्किल्ड एजुकेशन बि लाज़मी वठो, छो जो अॻिते जो जेको दौरु आहे उहो टोटल AI दौरु आहे। असां त अञा इलाही पोइते आहियूं, हा उहो मां तव्हांखे रैंकिंग इलाही कढी हा ॿुधाई उहा त सम्झां थी, हा। पर अञा बि इलाही परते आहियूं, असां ऐं पोइते आहियूं, जो इलाहियुनि माण्हुनि खे अञा ताईं AI जे हवाले सां का ॼाण ई कोन्हे का, नई वरी कोई इंट्रस्ट वठे थो इन में, त असां कीअं इंट्रस्ट पैदा करे था सघूं, असां कीअं हिननि खे ॼाण ॾेई था सघूं त अचनि अॻिते वधनि ऐं इहा हिकिड़ी सिखनि फैसिलिटी। हाणे इन में इंट्रस्ट तव्हांजो तॾहिं पैदा थींदो किरण जॾहिं तव्हां प्रैक्टिकली उनखे अप्लाई करे ॾिसंदो, पोइ उनजा तव्हांखे रिज़ल्ट्स मिलंदा। हाणे मां तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो मिसाल ॾींदुसि, जॾहिं मुंहिंजो AI जो कोर्स कंप्लीट थियो, हिते हिकिड़ी मां नंढी हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़रूरु एड कंदुसि त AI दैट मीन्स त तव्हां अकुले कुल आहियो, तव्हांखे हर फील्ड में महारत हासिल आहे। मूंखे यूट्यूब ऑटोमेशन जो तमामु घणो शौक़ु हूंदो हो, सही, पर अनफॉर्चुनेटली मां उहा करे कोन पियो सघियुसि। सही, 7 सालनि खां ट्राई कंदो रहियुसि, पर मां हमेशह फेल थी वियुसि। ओहो हो। पर जॾहिं मां AI जा कोर्सिस कया, जीअं मुंहिंजे इन तारुफ़ में तव्हां ॿुधाया, त उन खां पोइ पहिरीं जेको आहे सो मूं उनखे अप्लाई कयो यूट्यूब ऑटोमेशन ते। हाणे यूट्यूब ऑटोमेशन में बेसिकली जेको आहे न छा थियो, जो इसरा यूनिवर्सिटी में मां जेको जिन दौर मां गुज़रियुसि, उन मां 2 वाइस चांसलर ॾिठा, हिकिड़ो 2 चांसलर सां इन्हनि जे अंडर में डायरेक्ट सुपरविजन में रहियुसि। सो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो जेको पहिरियों इमीडिएट बॉस हो डॉक्टर ग़ुलाम क़ादिर काज़ी, अल्लाह ताला उन्हनि जा दर्जात बुलंद अता फ़रमाए, रिसेंटली साईं जिन जी फ़ौतगी थी वई आहे। सो उहे मेडिकल प्रोफेशन सां वाबस्ता हुआ। उन खां पोइ जॾहिं नेक्स्ट मुंहिंजो ट्रेन्यूअर कंहिं हिकिड़े ॿिए वाइस चांसलर सां आयो, त उहो वरी जेको आहे सो PhD हो कंप्यूटर साइंस में। सही, हाणे इतां मूंखे इंस्पायरेशन आस्ते आस्ते मिले पई। वरी हिकिड़ो मुंहिंजो ट्रांसफर थियो अहिड़े माण्हू सां जेको प्रेसिडेंट आहे हिन वक़्तु इसरा इस्लामिक फाउंडेशन जो, प्रोफेसर डॉक्टर हमीदुल्ला काज़ी। उहो जेको आहे सो PhD होल्डर आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस में। हाणे इहा पूरी हिकिड़ी चेन ठहे थी त मुंहिंजो मेडिकल में बि शौक़ु वधे पियो, AI में बि वधे पियो, कंप्यूटर में बि वधे, छो जो करंट जेके वाइस चांसलर आहिनि इसरा यूनिवर्सिटी जा, डॉक्टर डॉक्टर अहमद वलीउल्लाह काज़ी साहब, उहे PhD होल्डर आहिनि कंप्यूटर साइंस में। जे टिनी जो मां तारुफ़ कराए, हाणे मां हिकिड़ो जामे तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त मेडिकल सां मां वाबस्ता रहियुसि, उन में मूंखे मेडिकल जो टच हो। ऐं उन खां पोइ जॾहिं AI जा मां कोर्सिस कया, उन्हनि माण्हुनि मां मूंखे जॾहिं इंस्पायरेशन मिली, त पोइ मां उन मां यूट्यूब ऑटोमेशन जो हिकिड़ो नओं चैनल ठाहियो, जेको जंहिंजो नालो रखियो मूं मैम्स, माना उहो एब्रीविएट करे थो मेडिसन, फैकल्टी ऑफ मेडिसन एंड अलाइड मेडिकल साइंसिस, अहिड़े टाइप जो हिकिड़ो उन शॉर्ट फॉर्म आहे, उनजो मूं ठाहियो। ऐं उन ते मूं जॾहिं ACO अप्लाई कई थ्रू AI जी, त अल्हम्दुलिल्लाह विदिन 3 मंथ्स उहो मुंहिंजो जेको आहे चैनल मोनिटाइज़ थी। वाह वाह। मतिलबु इहो पहिरें जेको 7 साल मां कोन पे कमु करे सघियुसि, उहो मां इन जेको आहे सो कमु AI जी मदद सां करे सघियुसि। त हाणे इतां खां इंट्रस्ट माण्हू जो डेवलप तॾहिं थींदो जॾहिं तव्हां इन्हनि शयुनि खे प्रैक्टिकली खणी तव्हां अॻिते वधंदो, त पोइ तव्हांजो इंट्रस्ट डेवलप थींदो। इवन जेकर हाणे इहा AI सिखणी आहे त तव्हांजी मोबाइल में बि अक्सर ॾिठा हूंदो त अॼुकल्ह हिकिड़ो नंढो सर्किल जेको आहे न सर्किल करे पियो, दैट मीन्स AI तव्हांजी मोबाइल में बि ज़बरदस्ती इन थी वियो आहे, ठीकु आहे, पर तव्हांखे ख़बर कोन थी पए। त हाणे उन मां जॾहिं तव्हां हिकिड़ी 2 शइ कंदो न स्क्रॉल, या इवन जेकॾहिं तव्हां मोबाइल ते अक्सर शॉर्ट्स ॾिसंदा हूंदो या छा, उतां तव्हां पंहिंजो इंट्रस्ट जेको आहे न डाइवर्ट कयो। जेकर तव्हां फनी वीडियो था ॾिसो, हाणे उनखे तव्हां हिकिड़ो जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु ॾेई छॾियो न त मूंखे AI जेको वीडियो ॾिसणो आहे, पोइ हाणे ऑनवर्ड वरी तव्हांखे जेको एल्गोरिदम उहे ई वीडियो पियो सजेस्ट कंदो आईंदा जे लाइ जेके AI सां रिलेटेड हूंदा, मतिलबु जेको तव्हां जंहिंमें इंट्रस्ट वठंदो उहे ई वीडियो था। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां जेको आहे सो पंहिंजो माइंड सेट थोरो चेंज कयो, इन्हनि शयुनि मां निकिरी अचे, उन्हनि शयुनि ॾांहुं वञो जंहिंमां तव्हांखे फ़ाइदो थिए। जॾहिं AI खे वंस तव्हां एडॉप्ट कंदो त उन सां रिलेटेड शयूं खोड़ सारियूं तव्हांखे अचणु मिलंदियूं, उतां तव्हांखे इंस्पायरेशन मिलंदी, मोटिवेशन मिलंदी, ऐं पोइ ईअं तव्हां AI सां जेको आहे न वधीक इंटरेक्ट थी वेंदो। सही, ज़बरदस्त। त भाउ जीअं ॻाल्हि था कनि त अॻियो दौरु सॼो रोबोटिक दौरु आहे, त तव्हां छा चवणु चाहींदव इन हवाले सां? डॉक्टर साहब बिल्कुलु सही ॻाल्हि कई, अॼुकल्ह दौर जे हिसाब सां बिल्कुलु सही आहे, बिल्कुलु डॉक्टर साहब बहितरीनु ॻाल्हि कई, नौजवान नस्ल लाइ ऐं ॿियनि लाइ बि सिखणु ज़रूरी आहे। जीअं हाणे तव्हांजी बि जॉब आहे, प्राइवेट जॉब जीअं कयो था,
त उन में बि इन्हनि खे मदद थी सघे थी AI जी। एग्जैक्टली। हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त साईं सां जेको तारुफ़ थियो त तव्हां जेको डिपार्टमेंट ॿुधायो, बहरहाल जेको बि डिपार्टमेंट आहे, इवन मां जेके न तव्हांखे पुलिस जो डिपार्टमेंट ॿुधायां त उन में त तमामु ज़रूरी आहे। उन में छा ज़रूरी आहे त AI एतिरो एडवांस थी वियो आहे, तो जेको जेकॾहिं मिसाल जो तौरु कंहिं माण्हू को मुजरिम स्नैचिंग करे तव्हां खां भॼी वियो, हाणे AI जो एतिरो फास्ट सिस्टम आहे जो एतिरो हैवी क्राउड हुजे उन मां डिटेक्ट करे तव्हांखे कढी ॾींदो उहो माण्हू त दिस इज़ कल्प्रिट, जेको आम माण्हू नथो ॻोल्हे सघे, हू पंहिंजो वेस मटाए कुझु बि करे पर उहो नथो। अॻे जेको आहे सो पुलिस डिपार्टमेंट में स्केच ठहंदा हुआ, त मिसाल जे तौर को फुर करे वियो त तव्हां हुनजो आई विटनेस आहे हुनजा, तव्हां हुनखे ॾिठो आहे, हाणे तव्हां पंहिंजो उहो ॿुधाईंदा वेंदो, उहो स्केचर जेको आहे न स्केच ठाहींदो। हाणे AI जेको आहे सो हुनखे एतिरो एडवांस करे छॾियो आहे, तव्हां हुनखे ॿुधाईंदो वेंदो ही नैनो नक्शा अथसि अहिड़े क़िस्म जो, त 90% जेको आहे एक्यूरेट तव्हांखे उहो फेस ठाहे ॾींदो। ज़बरदस्त। वाह, तव्हां जा गाना हींअर नवां आया आहिनि? जी जी बिल्कुलु, कुझु वरी हफ़्ते खनि पोइ नवां ईंदा गाना, ईद ते रिलीज़ थींदा उहे वरी। सही। त हींअर प्रोग्राम जे स्टार्ट में छा पिया ॿुधायो असांखे? साईं एजाज़ शाह जो बोला त विसरी वियो गानो पर ॿुधायो तव्हां। सही। गानो ॿुधाईंदो हींअर? हा बिल्कुलु, गानो ॿुधायां थो, भेरी राग मां। ओरे अचो अजीब तूं पिरी थी न परे, सवा तुंहिंजे सुपरी मुंहिंजी कान सरी, दिलड़ी दाहूं करे तुंहिंजे दर्द फिराक में, लगी थो प्यार जे क़ाबिल भले महबूब माना कर, ओ लगी थो प्यार जे क़ाबिल भले महबूब माना कर, मोहे आपो कयो माइल भले महबूब माना कर, ओ लगी थो प्यार जे क़ाबिल भले महबूब माना कर, ऐ लगी थो प्यार जे कपिड़े जो जिनी पाड़े छॾाया हो, अड़े हा पांद कपिड़े जो, अड़े हा पांद कपिड़े जो जिनी पाड़े छॾाया, मगर तो सां अड़िया दिल भले महबूब माना कर, ओ लगी थो प्यार जे क़ाबिल भले महबूब माना कर, ऐ लगी थो प्यार जे क़ाबिल। बिला शक थी अखियुनि ते सभु सितम तुंहिंजा है, सितम कर थी बिला शक थी, सितम कर थी बिला शक थी, अखियुनि ते सभु सितम तुंहिंजा, कान्हे का ॻाल्हि
ये मुश्किल भले महबूब माना ओ लगी तो प्यार जे काबिल हज़ारे ॿिया बि सोना पर हो चवे जादू हिते आहिनि चवे जादू हिते आहिनि हज़ारे ॿिया बि सोना पर हथा तुंहिंजे बीस बिस मिल भले महबूब माना कर ओ लगी तो प्यार जे काबिल भले महबूब माना कर ए लगी तो प्यार जे काबिल वाह 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 बहितरीनु गानो आहे ऐं इलाही पुराणी शाइरी ऐं जॾहिं बि ॿुधिजे मज़ो ईंदो आहे हक़ीक़त आहे बहितरीनु बहितरीनु अच्छा तव्हां पाण बि लिखंदा आहियो गाना सफ़ा न हा पाण लिखंदा लिखंदा आहियो अच्छा त हींअर कुझु नवां गाना लिखिया अथव हा बिल्कुलु लिखिया आहिनि अच्छा ज़बरदस्त हलो सर तव्हांखे आहे इहे पोइट्री वग़ैरह जो शौक़ु हिन खां हटी करे थोरो हाँ मूंखे भिटाई रहमतुल्लाह अलैह जो जेको आहे न उन जा बेत उन जी पोइट्री उन सां उनखे जेको आहे सो इंटरप्रेट करे वरी उनखे डिटेल में तव्हांखे त ख़बर आहे त शाह खे भिटाई रहमतुल्लाह अलैह खे ॿाहिरि बि जेको आहे सो उन जे रिसाले खे ट्रांसलेट करे पढ़ियो थो वञे त मां हिकिड़ो शेर अक्सर मूंखे ॾाढो इन फील्ड सां रही करे मूंखे ईंदो आहे त शाह भिटाई फरमायो त समुंड जी सतह ते मोती कीन मिलनि समुंड जी सतह ते मोती की न मिलनि जिन जी मोहबत मणियनि सी से काहियो कुन पवनि वाह वाह वञो लाल लहनि पए मंझि पाताल जो वाह वाह हाणे इन जी जेकॾहिं असां एक्सप्लेनेशन कयूं त जेको लाल हूंदा आहिनि डायमंड्स हूंदा आहिनि मोती जेके हूंदा आहिनि उहे समुंड जे किनारे ते कॾहिं बि तव्हांखे कोन मिलंदा सही आहे तव्हां जेकॾहिं समुंड जे किनारे ते बीह ऐं लाल ॻोल्हियो त इट इज़ नॉट पॉसिबल तव्हांखे महिनत करणी मुश्किल करणी पवंदी बिल्कुलु डायमंड जेको आहे न उन्हनि कुननि जे अंदरि पंहिंजी जान तव्हां लॻाए उन्हनि कुननि में जॾहिं तव्हां अंदरि गिड़ंदो त पाताल जे अंदरि वञण खां पोइ तव्हांखे जेको आहे उहे लाल मिलंदा त हिते मां इहा चवंदुसि त इहा जेका इल्मु आहे सो मोमिन जी मीरास आहे सही ॻाल्हि आहे बिल्कुलु इन में असांखे पुठिते न हुजणु खपे इहा बि ईअं ई मिलंदी जॾहिं असां महिनत कंदासीं एग्ज़ैक्टली त हाणे असां अञा जेको आहे न इन समुंड जी सतह ते वेठी सोचूं पिया त हाणे असांखे अॻिते वञिणो आहे न आहे वञिणो एसी ताईं सोचींदे सोचींदे उहो वक़्तु गुज़री वेंदो ऐं असां उते जो पुठिते जेको आहे न उन एरिया में बीठा हूंदासीं जीअं अॼु असां जेको आहे न साउथ अफ्रीका जी जॻह जंगल में माण्हू रहनि था उन्हनि खे ॾिसी असां जहिड़े नमूने सां हैरान ऐं परेशान आहियूं न को वक़्तु ईंदो त AI वारा माण्हू असांखे ॾिसी जेके AI खे कोन था कनि एडॉप्ट अॼु उहे ईअं असां ते खिलंदा त यार हिन वक़्त में बि AI नथा यूज़ कनि न हिन जी स्किल था सिखनि पिया न हिन खे सम्झण जी कोशिशि था कनि पिया सो वधीक बि ॻाल्हाईंदासीं AI ते ऐं हिते ब्रेक जो वक़्तु थियो आहे जल्दी हाज़िर था थियूं तव्हांखे भली कार्ड कंदासीं रंगन भरी शाम में सर इंस्टीट्यूट ऑफ वोकेशनल एंड टेक्निकल एजुकेशन हैदराबाद इहो छा थो करे पियो ऐं इहो कॾहिं खां मतिलबु आहे किरण तव्हां सुठो सवाल कयो बेसिकली नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त उहो इल्मु जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचाए तव्हांजे मरी वञण खां पोइ बि क़बर में उनखे तव्हांजो
अजर मिलंदो रहे वाह थो। वाह अहिड़े क़िस्म जा सदक़ा जारिया आहिनि, किथे तव्हां वण लॻाए छॾियो, का मस्जिद तामीर कराए छॾी, को अहिड़ो अमल छॾे वियो जंहिंसां माण्हुनि खे फ़ाइदो थिए थो। ऐं बिलख़ुसूस उहो इल्मु जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचाए उन जो त सदक़ा जारिया। हाणे इन हदीस जे पॉइंट ऑफ व्यू में कंटेक्स में असां कुझु दोस्तनि सोचियो त छो न असां हिकिड़ो अहिड़ो इंस्टीट्यूट खोलियूं जिथे ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾिनूं, ज़बरदस्त जेको CIT DIT AI टेक्नोलॉजी ऐं ॿिया जेके जदीद स्किल्स आहिनि उन्हनि में ॿारनि खे असां जेको आहे सो फ्री ट्रेनिंग ॾींदा आहियूं। अच्छा इहो इंस्टीट्यूट सिंस 2012 खां फंक्शनल आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं जारी सारी आहे। हज़ारे ॿार पढ़ी विया, इलाहियुनि खे जॉब्स मिली वियूं, वाह वाह के हायर एजुकेशन में पढ़िया वञी, के कॉलेजनि यूनिवर्सिटीज़ में निकिरी विया, छो जो ही उहे स्किल्स आहिनि जेके बेसिक आहिनि। कंप्यूटर अॼुकल्ह हर कंहिंखे अचणु खपे ऐं इहे अहिड़े क़िस्म जा जीअं AI आहे। हाणे असांजो घणो फोकस इन AI ते आहे त ॿार जेको आहे न AI जे मदद सां जेको आहे न अर्न करे सघनि, उन्हनि मां इहो हुनर फ्री ऑफ कॉस्ट सेखारनि। सो इहो इंस्टीट्यूट अहिड़े नमूने सां असां 2-3 दोस्त मिली करे जेको आहे सो फंडिंग जे हवाले सां इहो इदारो हलायूं पिया। सही फी सबीलिल्लाह। सही ज़बरदस्त। त पोइ हींअर केतिरा ॿिया साथी जुड़िया आहिनि सफ़र में? अल्हम्दुलिल्लाह जीअं वक़्तु गुज़रंदो थो वञे तीअं साथी अचंदा था वञनि। अच्छा सो इन जे करे असां जेको पहिरें शुरू कयो सो उहो असां बेसिकली क़ुर नाज़िरा खां शुरू कयो। माशाअल्लाह त असां ॿारनि खे चयोसीं बि त क़ुर नाज़िरा, छो जो बेसिकली ॿार जेके छोकिरा आहिनि उहे त मदरसनि में पढ़ी अचनि था, पर अॼुकल्ह मुआशिरो ऐं कुझु अहिड़ो आहे त पेरेंट्स अवॉइड कंदा आहिनि न्याणी ॿार खे कंहिं मदरसे में मोकिलण जिते, बिल्कुलु सही। त उन पॉइंट खे असां नज़र में रखंदे करे फीमेल हिकिड़ी मुअल्लिमा रखी जेको फीमेल ॿारनि खे पढ़ाए क़ुर हिफ़्ज़ बि कराए ऐं नाज़िरा बि कराए। सही। माशाअल्लाह उतां काफ़ी हिफ़्ज़ुल क़ुर बि करे विया ऐं नाज़िरा बि कनि पिया उतां। ऐं उन में जेको आहे सो जेके बेसिक अहादीस आहिनि उन जो दर्स तदरीस जो निज़ाम बि ख़बर पवे थी। सही। त अहिड़े नमूने सां उतां खां शुरूआति थी। पोइ जीअं जीअं दोस्त मिलंदा विया त इन प्रोग्राम खे तीअं वुसअत मिलंदी वई ऐं पोइ असां ॿिया प्रोग्राम वक़्तन फ़वक़्तन खोलींदा वियासीं। सही सो इहो सफ़र असांजो ईअं हली। ज़बरदस्त। अच्छा, जीअं AI सां तव्हांजो ताल्लुक़ु आहे ऐं तव्हां AI जे हवाले सां ॿुधायो बि था, अवेयरनेस बि ॾियो था, हाणे बेसिक हिकिड़ी मूंखे शइ ॿुधायो त जेको नओं सिखंदड़ आहे उनखे कंहिं शइ जी ख़बर कोन्हे AI जे हवाले सां, असां उनखे ॿुधायूं था त भई AI हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे, इलाही सुठो कमु करे थो, अॻिते जी लाइफ तव्हांजी आसान थी सघे थी, त तव्हां बेसिक टिप्स छा ॾींदव उनखे त उहो स्टार्ट कीअं करे ऐं उनखे सम्झे कीअं ऐं उनखां कमु कीअं वठे? एग्जैक्टली AI से रिलेटेड तमामु सुठो क्वेश्चन हो। मुंहिंजो अधी इहो तव्हां मूंखां क्वेश्चन कयो, या न त मां हिनखे रिवील कंदुसि। बेसिकली थोरी देरि पहिरियों मां तव्हांखे उहो ई ॿुधायो त हिकिड़ो फ़ोन में सर्किल घुमे पियो, त हिकिड़ो त AI ज़बरदस्त मां तव्हांखे चयो त उन मां ॿियो चैट GPT हिकिड़ो अहिड़ी शइ आहे जंहिंखे हर आम माण्हू अॼुकल्ह जेको आहे सो सुञाणे थो त चैट GPT छा आहे। पर एक्सपर्ट जो चवणु आहे त 90% जेके माण्हू आहिनि न अञा ताईं बि चैट GPT जो सही इस्तेमालु ई कोन था कनि। सो बेसिकली इन शइ खे सम्झण जी ज़रूरत आहे त चैट GPT खे तव्हां कमु कीअं था वठी सघो। मिसाल जे तौर पे मां हिकिड़े मेडिकल कॉलेज में वियुसि, उते मां ॿारनि खे ॿुधायो त तव्हांखे फ्यूचर में प्राइवेट जेकॾहिं तव्हां किथे मेडिकल कॉलेज में त हाउस जॉब में तव्हांखे पेशेंट कोन मिलंदा एतिरा सिखण जे लाइ, ठीकु आहे न। त AI सां तव्हां कीअं पेशेंट हिकिड़ो वर्चुअल पेशेंट ठाहे सघो था। AI खे हिकिड़ो प्रॉम्प्ट ॾींदो त जेको आहे सो उहो तव्हांजे लाइ पेशेंट हाणे बिहेव कंदो थी करे। हाणे हू तव्हांखे ॿुधाईंदो मूंखे कहिड़े क़िस्म जी तकलीफ़ आहे तव्हांजा क्लिनिकल स्किल अप करण जे लाइ। चवंदो मूंखे हीअ तकलीफ़ आहे, हाणे तव्हां हुन खां क्वेश्चन कंदो, जेकॾहिं तव्हां डॉक्टर आहियो तव्हांजे माइंड में नेक्स्ट क्वेश्चन हूंदो त जेकॾहिं हिन में पेट में सूर आहे त पुछंदो त राति जो छा खाधो हूंदई, या अहिड़े नमूने सां जेकॾहिं ॿी तकलीफ़ आहे त उन सां एसोसिएट जेके डायग्नोस्टिक पैरामीटर्स जा जेके क्वेश्चन आहिनि उहे तव्हां कंदो। AI सां अहिड़े नमूने सां तव्हां उनखे, हिकिड़ो हूंदो आहे प्रॉब्लम बेस्ड लर्निंग, ॿियो हूंदो आहे केस बेस्ड लर्निंग। प्रॉब्लम बेस्ड लर्निंग जेको बेसिक क्लिनिकल साइंस जा मेडिकल जा 3 साल आहिनि उन में सेखारियो वेंदो आहे प्रॉब्लम बेस्ड लर्निंग, जंहिंखे PBL सॾिबो आहे।
त उन में अहिड़ा केस माना थ्योरेटिकल सेखारिबा आहिनि त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो पेशेंट हुजे ही सिम्पटम्स हुजनि उन में त उनखे डायग्नोस कीअं कंदो पर जॾहिं उहो ॿारु 4th ईयर ऐं फाइनल ईयर में वेंदो आहे त उनखे वरी पोइ केस बेस स्टडीज़ सेखारींदा आहिनि रियल पेशेंट सां इंटरेक्ट करे मिसाल जे तौर ते हिकिड़ो सीनियर डॉक्टर आहे त गॾु वठी वेंदो पंहिंजे फेलोज़ खे हिकिड़े पेशेंट जे मथां त बाबा ॾिसो त हाणे हिन पेशेंट जी कॉम्प्लिकेशन्स हीअ आहे अहिड़े नमूने सां मां हीअ ट्रीटमेंट ॾियां पियो तव्हां उन मां सिखंदो तव्हांखे हिस्ट्री कीअं वठिणी आहे पेशेंट खां छा क्वेश्चनिंग करणी आहे उन जा सिम्पटम्स कहिड़ा आहिनि छा उन खां पूरो मतिलबु जीअं A to Z हिस्ट्री हिकिड़े वठण जे लाइ उहो तव्हां उन खां कीअं वठी सघो था हाणे इहे जेको आहे न रियल बेसिस में जेको आहे न तमामु शइ घटि आहे पेशेंट एतिरा आहिनि कोन छो जो पेशेंट तक़रीबन जेकॾहिं तव्हां वेंदो त असांजे मुल्क में पॉवर्टी जो रेशो एतिरो आहे घटि जो माण्हू घणो करे जेको आहे सो गवर्नमेंट हॉस्पिटल में प्रिफर कंदा आहिनि त प्राइवेट जेके मेडिकल कॉलेजिस आहिनि या इंस्टीट्यूट आहिनि उन्हनि वटि एतिरो रेशो पेशेंट जो कोन हूंदो आहे ऐं ॿार पंहिंजा क्लिनिकल स्किल जेको आहे न वधाए कोन सघंदो आहे उहो AI जी मदद सां उहो ईअं वधाए सघंदो जीअं मां तव्हांखे ॿुधायो चैट GPT खे इस्तेमालु कंदो हिकिड़ो ॿियो सॉफ्टवेयर आहे डीप सीक आहे कोइन AI आहे परप्लेक्सिटी आहिनि अहिड़ा क़िस्म जा इलाही सारा सॉफ्टवेयर आहिनि गूगल जेमिनाई अॼुकल्ह उहो मैदान में लही आयो आहे उन जा काफ़ी सारा एप्स अचनि था सोरा AI आहे हाणे इन्हनि सां तव्हां जेको आहे सो पंहिंजो क्लिनिकल स्किल अप करे उहो पेशेंट जी खां तव्हां क्वेश्चनिंग कंदा वेंदो ऐं उहो एसिताईं तव्हांखे कोन छॾींदो AI जेसिताईं तव्हां डायग्नोस कोन कंदो जिते तव्हां डायग्नोस कंदो उते तव्हांखे AI चवंदो यू आर करेक्ट सिमिलरली वाइस वर्सा हाणे हू डॉक्टर थी वेंदो तव्हां पेशेंट थी वेंदो हाणे तव्हां पेशेंट थी हुनखे ॿुधाईंदो त मूंखे हीअ तकलीफ़ आहे उहो तव्हांखां क्वेश्चन कंदो वरी इहो मतिलबु हू तव्हांखे हिकिड़ो प्रॉम्प्ट ॾियणो पवंदो प्रॉम्प्ट इंजीनियरिंग उनखे बेसिकली चइबो आहे त तव्हां उनखे अहिड़ो प्रॉम्प्ट ॾींदो तॾहिं उहो तव्हां सां ईअं बिहेव कंदो पर ॾिसो इनखे बि ठाहिण वारो हिकिड़ो इंसान ई आहे न एग्जैक्टली इनखे बि ठाहिण वारो हिकिड़ो इंसान आहे छा हुन पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु कयो आहे छा हुन हिकिड़ी टेक्नोलॉजी इंट्रोड्यूस कराई आहे त इंसान जी ज़िंदगी मतिलबु हिकिड़ी आसान बि थिए लर्निंग बि थिए ऐं इन मां असां जेको आहे अॻिते एजुकेट बि करे सघूं पंहिंजे मुआशरे खे बि पंहिंजी ईंदड़ नस्ल खे बि बिल्कुलु अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो त लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम इंसान खे जेका मूं ठाहियो न अशरफुल मख़लूक़ात ठाहियो आहे इन खां का बि मख़लूक सुपीरियर कान्हे इंसान बज़ाते ख़ुदि हिकिड़ी नंढी झिरकी उॾामी सघे थी इंसान नथो उॾामे सघे पर अल्लाह ताला उनखे अकुलु ॾिनो त एॾा वॾा हवाई जहाज़ ठाहे 1000 टन जेको आहे सो वज़न खणी उॾामी सघे थो सो अल्लाह ताला इंसान खे जेको आहे न सो अकुलु ॾिनो आहे पर इंसान इहा टेक्नोलॉजी ठाहे हाणे इहा टेक्नोलॉजी एतिरी फास्ट आहे एज़ कम्पेयर टू ह्यूमन बीइंग जेकॾहिं इंसान सां तव्हां कंपेयर कंदो त इहो 1 मिलियन टाइम मोर फास्ट एज़ कम्पेयर टू ह्यूमन बीइंग बस पोइ एतिरो फास्ट कुझु टाइम खां पोइ जेको आहे असांजे घरनि में बि रोबोट्स हूंदा एग्जैक्टली असांजे घर में बि रोबोट्स हूंदा ऐं असां रोबोट्स खां ई वेठा कमु वठंदासीं इहो त दौर ईंदो न अची वियो आहे दौर इहो दौर अची वियो आहे बिल्कुलु पाकिस्तान खे जेकॾहिं ॾिसां थी त पाकिस्तान में इहे शयूं नज़र कोन थी ॿाहिरनि मुल्कनि में त इहे शयूं आहिनि चाइना ॾिसो सॼो रोबोटिक आहे चाइना में हर शइ रोबोटिक आहे उन में तव्हां इवन दरवाज़ो बि खोलींदो त उहो बि रोबोटिक आहे सॼा इंस्ट्रूमेंट्स जेके घर में जेके बि शयूं आहिनि वॉशरूम एसेसरीज़ थियूं घर जी जेके बि शयूं थियूं सभु रोबोटिक बिल्कुलु हाणे चाइना जेको जेके प्रोजेक्ट ते कमु करे पियो उहो आहे रोबोटिक जेको आहे न तव्हांजो कैम्पेनियन ठाहे थो ॾिए मिसाल ओल्ड एज में माण्हू आहिनि उनखे घणे ॻाल्हाइण जी बीमारी हूंदी आहे इहो थी वेंदो आहे त हाणे हू चाहींदा न असांखे ॻाल्हाए अॼुकल्ह कंहिं वटि टाइम कोन्हे जो कंहिंसां वेही ॻाल्हाए हाणे उनखे हिकिड़ो कैम्पेनियन मिली वियो तव्हां पिया सॼो ॾींहुं ॻाल्हायोसि हो AI जो रोबोट थकिजंदो ई कोन न को पोड़ो थकिजंदो न को रोबोट थकिजंदो इवन मां हाणे पोएं हफ़्ते ई इहा ॻाल्हि कई हुई त चैट GPT AI हिकु अहिड़ी शइ आहे असांजे मोबाइल जे अंदरि जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे इंगेज रखणु चाहियो था न कंहिं शइ में त तव्हां इन्हनि सां ॻाल्हायो हे तव्हांखे प्रॉपर जवाबु ॾींदा ईअं लॻंदो त तव्हांखे इंसान सां था ॻाल्हायो मां त कॾहिं कॾहिं वाक़ई तफ़री कंदी आहियां वेठी हूंदी आहियां AI ओपन कंदी आहियां या चैट GPT ओपन कंदी आहियां मां अहिड़ा सवाल कंदी आहियां हू मूंखे जवाबु ॾींदो आहे पॉज़िटिव मां थोरो नेगेटिव थियण जी कोशिशि कंदसि त हू मूंखे ट्रैक ते आणींदो नेगेटिव न थी थिंक पॉज़िटिव बी पॉज़िटिव हुनजा लफ़्ज़ आहिनि इहे
यानी हुनखे अहिड़े तरीक़े सां फीड कयो वियो आहे त हू इंसाननि जी भलाई जे लाइ कमु थो करे। बिल्कुलु। पर हाणे ॾिसो न, टेक्नोलॉजी का बि हुजे, का बि शइ हुजे, उन जा किरण साइड इफेक्ट आहिनि सर, आहिनि हाणे पॉजिटिव नेगेटिव्स हर शइ जा आहिनि। एग्जैक्टली तव्हां उनखे कीअं था इस्तेमालु कयो, उहो असांजे पंहिंजे हथ में आहे। तव्हांजे हाणे इन AI सां जेके डीप फेक आहे, उन सां माण्हू जो रियल फेस ठाहे थो वञो ऐं उन खां कुझु बि चवराए माण्हू खे ब्लैकमेल करे सघे थो। अहिड़े प्रैक्टिसिस खे रोकण जे लाइ वरी ॿिया AI जा टूल आहिनि जेके उनखे डिटेक्ट कंदा। मतिलबु उहा ई ॻाल्हि आहे न त असां वटि पाकिस्तान में सॉरी टू से ॾाढो ॾुख थींदो आहे जॾहिं असां वटि टैलेंट बि मौजूदु आहे, टेक्नोलॉजी बि मौजूदु आहे, पर असां हुनखे सुठे वे में यूज़ न कंदासीं। असां हमेशह गंदगी ई ॾेखारींदासीं ऐं सोशल मीडिया भरियो पियो आहे अहिड़ियुनि वीडियोज़ ऐं फोटोग्राफ्स सां गॾु जंहिंमें तव्हां रुॻो ॾिसंदव त इंसानु हिक ॿिए खे ब्लैकमेल थो करे ऐं मिसयूज़ थो करे पियो। त इहे शयूं बि असांजे पंहिंजे हथ में आहिनि त असां टेक्नोलॉजी जो कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु था कयूं पिया। हाणे इन्हनि शयुनि खे रोकण जे लाइ मां सम्झां थी त कुझु ॿियूं टेक्नोलॉजीज़, कुझु सॉफ्टवेयर्स कमु कंदा हूंदा, पर गवर्नमेंट खे बि खपे, स्टेट खे बि खपे त इन्हनि शयुनि खे रोके। हा, इन जे लाइ कुझु इथिकल कमेटीज़ आहिनि जेके इन ते कमु कनि पियूं, जिते मतिलबु AI पंहिंजे बिल्कुलु उरूज ते हले पियो, उते इहे शयूं इम्प्लीमेंट थियूं आहिनि। हाणे पाकिस्तान में त अञा केतिरो वक़्तु लॻंदो, दुआ कयो त असांजे माण्हुनि खे सम्झ अची वञे, जो इन टेक्नोलॉजी खे सम्झी वञनि। त उते जिते इहो घणो रिवाजु आहे त बेसिकली उते इथिकल बि अहिड़ियूं शयूं आहिनि जेके इन्हनि शयुनि खे रोकनि थियूं। मां त पंहिंजे जेके बि असांजा ज़मीदार भाउ भेण भाइर आहिनि या जेके हारी भाइर जेके आहिनि, मां त उन्हनि खे बि चवंदसि त भई इन जो फ़ाइदो खणो, इहो तव्हांखे अञा वधीक फ़ाइदो ॾेई सघे थो। मां उहा ई ॻाल्हि कंदुसि त का अहिड़ी फील्ड कोन्हे जंहिंमें तव्हांखे AI हेल्प न करे सघे। साईं जिन राग जा आहिनि, राग में AI अची वियो आहे। का इंडस्ट्री मूंखे अहिड़ी ॿुधायो जंहिंमें AI न आयो हुजे। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो तमामु सुठो मिसाल ॾींदुसि त हिकिड़ी मेडिकल कॉलेज में मुंहिंजो डेमो हो। बेसिकली हिकिड़ो ॿारनि खे फर्स्ट ईयर में डाइसेक्शन सेखारींदा आहिनि, कैडवर ते इंसान जो हिकिड़ो मुर्दा हूंदो आहे, लाश, उन ते सेखारींदा आहिनि। पर हाणे उनखे कुझु वक़्तु पहिरियों जेको आहे उहा टेक्नोलॉजी आई जंहिंखे एनाटॉमी टेबल सॾींदा आहिनि। ऐं उन टेबल ते उहा 3D इंटरेक्टिव एनाटॉमी सिबी आहे टेबल, उन ते जेको आहे सो ॿार डाइसेक्शन कंदा आहिनि। बिल्कुलु ईअं लॻंदो आहे त ओरिजिनल। उनजी कॉस्ट आहे 1 करोड़ तक़रीबन। ठीकु आहे। हाणे उन जो सॉल्यूशन मूं कढियो त सॉल्यूशन जॾहिं मूं पंहिंजे नेट ते या सोशल मीडिया ते छॾियो त फ़ौरन मूंसां हिकु कॉलेजनि जेको आहे सो कॉन्टेक्ट कयो त असां वटि तव्हां अचो ऐं डेमो ॾियो, इहा टेक्नोलॉजी कमु कीअं थी करे। ऐं किरण तमामु ख़ुशी थी मूंखे जॾहिं मां हिकिड़े मेडिकल कॉलेज में वञी उन जो डेमो ॾिनो त उन्हनि मूंखे ॾाढो एप्रिशिएट कयो। बल्कि उन सां गॾु इहो हो त हू एनाटॉमी 3D जेका टेबल आहे उहा 1 करोड़ रखण जे बावजूदि हू उन सां मुक़ाबिलो कोन पई करे सघे जेको सिर्फ़ु जस्ट तव्हांखे $10 में मिले पियो। त माण्हू ख़ुशि थी विया। उन में हाणे एनाटॉमी टेबल जो डिसएडवांटेज इहो आहे त इंटीग्रेट कोन्हे कंहिं बि ॿार जी मोबाइल सां। हिकिड़ी टेबल ते एट अ टाइम 25 ॿार सिखी सघनि था। पर हीअ जेका 3D इंटरेक्टिव एनाटॉमी आहे, फिजियोलॉजी आहे, इहो हिकिड़े मोबाइल में तव्हां ॿार खे एक्सेस ॾेई छॾियो, ॿार सॼी एनाटॉमी फिजियोलॉजी हिते ॾिसे वेठो। उनखे जेके बि मेडिकल प्रोसेस आहिनि उहो ॾिसे थो त जेकॾहिं गॉल ब्लैडर स्टोन आहे त उनखे कीअं रिमूव कजे, या कहिड़ा ॿिया मेडिकल जेके बेसिक प्रोसीजर आहिनि उन्हनि खे जेको टूल्स बि तव्हांखे ॿुधाईंदो। इवन तव्हांखे टूल्स आहिनि, इहे सभु शयूं यूज़ करणियूं, कहिड़ी ही वेन वञे पई, कहिड़ी आर्टरी आहे, जेको आहे बाईपास अटैक थींदो आहे त छा थींदो आहे। AI मेडिकल जी फील्ड में मां तव्हांखे ॿुधायां त एतिरो एडवांस थी वियो आहे जो 5 साल पहिरें कंहिं माण्हू खे कैंसर थियण वारी हूंदी, बिफोर उनखे डायग्नोस करे ॾींदो 5 साल पहिरें त जेकॾहिं तो ही प्रिकॉशन्स न वरिता त यू माइट बी कैंसर। त हाणे इहो केॾो ॾिसो हिकिड़ी अहम ॻाल्हि। इहो बि मतिलबु मां त किथे पढ़ियो हुयो त तव्हांखे 10 साल पुराणी बीमारी बि तव्हांखे ॿुधाए सघे थो त हिन बीमारी खे तव्हांखे एतिरो अरसो गुज़री चुको आहे जेका डायग्नोस हेतिरे अरसे खां पोइ थी आहे। बिल्कुलु, मतिलबु एॾो स्टडी करे थो। हाणे रेडियोलॉजी डिपार्टमेंट में मां ॻाल्हि कंदुसि त रेडियोलॉजी डिपार्टमेंट हिकिड़ो अहम किरदारु अदा कंदो आहे डायग्नोस करण में कंहिं डिज़ीज़ खे। त हाणे मोस्ट प्रोबेबली असांजा रेडियोलॉजिस्ट मास्टर तमामु सुठा आहिनि, मां क़दुरु कयां थो उन्हनि जी। पर जिथे जेको आहे न ह्यूमन एरर करे थो
उते मशीन पिन पॉइंट एक्यूरेसी सां कमु करे थी। हा हाणे हिकिड़ो टूल आहे क्वीन जे नाले सां, या अहिड़ा ॿिया बि आहिनि, डीप सीक आहे। त उन में तव्हां छा कंदो त हिकिड़ी MRI जी केॾी फिल्म हूंदी आहे ऐं उन में केतिरा नंढा नंढा स्लॉट्स हूंदा आहिनि, उन्हनि खे इंटरप्रेट करणु इंसान खे लाइ हाणे ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। हिकिड़ी MRI में तक़रीबन 10 फिल्म्स अचनि थियूं, बिल्कुलु। हर फिल्म में नंढा नंढा 12 स्लॉट्स अचनि था। हर उन स्लॉट खे पढ़णु, उनखे इंटरप्रेट करणु, उन मां डायग्नोसिस करणु, हिकिड़ी फिल्म खे ॾिसण जे लाइ तक़रीबन कलाक 1.5 कलाक गुज़री वञे थो। जॾहिं 12 फिल्मूं ॾिसण खां पोइ उनजो कॉन्क्लूजन कढे थो, तॾहिं वरी उहो रेडियोलॉजिस्ट सोचे थो किथे मिस हैंडलिंग न थी वञे, को केस न ख़राबु थी वञे। त उहा ई तव्हां फिल्म AI खे ॾियो, विदिन 1 मिनट जे अंदरि 12 फिल्मूं तव्हांखे इंटरप्रेट करे उनजो रिज़ल्ट सॼो करे ॾींदी त वाट इज़ द डिज़ीज़ एंड वाट आर द डायग्नोसिस। ॾिसो केॾी आसानी केॾी थी वई। ज़बरदस्त ॻाल्हि आहे त मेडिकल खे केॾो इनकलाबी करे छॾियो अथसि, पर अफ़सोस जो असांजा माण्हू अञा ताईं यूज़ नथा कनि। या त उनखे यूज़ नथा कनि, या त हिकिड़े हंधि मूंखे कंहिं बुज़ुर्ग चयो, नालो कोन थो वठां, त AI फितनो आहे हिकिड़ो। सर इन ते पोइ ॻाल्हायूं था, इन फितने ते बि ॻाल्हायूं था, तेसि ताईं गानो इंजॉय करे वठूं। भाउ छा पिया ॿुधायो हींअर असांखे? मुख्तियार अब्बास जी शाइरी आहे, जी दारू दवा हिन दर्द जो दिलबर अची दिलि सां कजांइ, पहाड़ी रागा। अखियुनि मां अचानक अखियुनि मां अचानक पया लुढ़क वही, मिठा तुंहिंजे मिलण जी मूंखे ख़बर देर पई, वया लेखाई लही मुख्तार ही वबासी चवे, दारू दवा हिन दर्द जो हाणे दिल पर वची दिलि सां कजां, दारू दवा हिन दर्द जो हाणे दिल पर वची दिलि सां कजां, डॉक्टरनि बि कयो ला दवा मुंहिंजो हाल ॾिसी वञजां, दारू दवा हिन दर्द जो हाणे दिल पर वची दिलि सां कजां।
वाह 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 वाह, बेहतरीन बेहतरीन, ज़बरदस्त। सर यूट्यूब ऑटोमेशन इन जे हवाले सां असांखे ॿुधायो। ज़रूरु। यूट्यूब ऑटोमेशन ॾिसो त मां फुल टाइम जॉब कंदो आहियां, उन खां पोइ सिर्फ़ु शाम जा 2 कलाक इहे मां पंहिंजे लाइ रिज़र्व रखंदो आहियां यूट्यूब ऑटोमेशन। जीअं मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त जॾहिं मुंहिंजा चैनल मोनिटाइज़ थिया ऐं इन मां इनकम अचणु शुरू थी वई त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॼुकल्ह ॾिसो त पॉवर्टी एतिरी आहे, ज़ाहिर आहे, लिविंग कॉस्ट एतिरियूं आहिनि जो माण्हू खे करिणो पए थो। त पोइ मां शाम जा जेको आहे सो इशा खां पोइ 2 कलाक पंहिंजे चैनल खे ॾींदो आहियां। सही। हाणे मां चैनल खे बिल्कुलु SEO उनजे एल्गोरिदम खे टोटल सम्झी वियो आहियां। यूट्यूब एल्गोरिदम सिंपल एतिरो आहे जो सम्झो मखण मां वार कढो, ऐं जेकॾहिं ॾुखियो सम्झो त एॾो ॾुखियो आहे त जीअं माना वाढे खे चओ त उहो ब्रेन सर्जरी करे। सही। त पोइ इन ॻाल्हि खे जेको आहे कंटिन्यू कयूं था ब्रेक खां पोइ, छो जो ॾाढो इम्पोर्टेंट सुवालु आहे ॾिसंदड़नि जे लाइ बि त नवनि सिखंदड़नि लाइ बि। सो वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। मेर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। जी सर, जीअं तव्हां ॻाल्हि करे रहिया हुया, मां चाहींदसि यूट्यूब ऑटोमेशन में मां तव्हांखे ॿुधायो त मां 2 कलाक ॾींदो आहियां ऐं मुंहिंजो कंटेंट बेस करे थो मेडिकल जे हवाले सां। सही। छो जो मां रहियुसि मेडिकल जे माण्हू सां ऐं कंप्यूटर जे माण्हुनि सां, त इहे ॿई जेको आहे इंटीग्रेट करे मां हिकिड़ो जेको आहे मेडिकल जो हाणे प्रोग्राम खां पोइ मां तव्हांखे ॾेखारींदुसि। मां जेका 3D इंटरेक्टिव ठाहियां थो वीडियोज़ क्लिप, ॾिसो त तव्हां पाण जेको आहे न अल्लाह जो शुक्र आहे त हैरान थी वेंदो। त मिसाल जे तौरु डायबिटिक रेटिनोपैथी हिकिड़ी अखि जी डिज़ीज़ आहे त उहा कीअं थी थिए, छो थी थिए, उनजा प्रीकॉशन्स कहिड़ा, अहिड़ा इंफॉर्मेटिव वीडियोज़। हाणे इहे मां वीडियोज़ जेको आहे सो AI जी मदद सां ठाहींदो आहियां। पर अॻे ॾिसो हिकिड़ो मसइलो हूंदो, जॾहिं AI शुरू में नई नई आई कंटेंट ठाहे ॾींदी न त उनजे हेठां हिकिड़ो डिस्क्लेमर ॾींदी हुई त दिस इज़ फॉर रेफरेंस, ठीकु आहे न। पर हाणे एतिरी स्ट्रॉन्ग थी वई आहे जो हू चए थी त दिस इज़ इंफॉर्मेशन इज़ 100% करेक्ट, ठीकु आहे। हुनखे हाणे एतिरो थी वियो आहे। ऐं उहा बीमारी ॾिसण खां पोइ तव्हां कॾहिं ॿुधाईंदी त तव्हांखे डॉक्टर ॾे वञण जी ज़रूरत आहे या न, या तव्हां हिनखे घर में ट्रीट करे सघो था। सो कमिंग टू माई पॉइंट, त मां जेको आहे सो मेडिकल प्रोसेस जेके बि थियनि था उन्हनि ते मां वीडियो ठाहींदो आहियां। सही। हाणे जेकॾहिं को ॿार बायोकेमिस्ट्री में कंहिंखे को शइ सम्झ में नथी अचे या एनाटॉमी सम्झ में नथो अचे त मां पहिरें नेट ते वञी सर्च कंदो आहियां त कहिड़ा उहे कॉम्प्लेक्स टॉपिक आहिनि जेके ॿार सर्च कनि था पर उन ते उन्हनि खे कंटेंट उहो कोन थो मिले। सही। इहो तव्हांखे वरी हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे विड IQ, उहो ॿुधाईंदो आहे त हिते जेको आहे सो कॉम्पिटेटर्स घटि आहिनि ऐं सर्चर वधीक आहिनि। त तव्हां उन मां तव्हांखे आइडियो थींदो त नेक्स्ट टॉपिक मूंखे जेको ठाहिणो आहे सो इन ते ठाहिणो आहे जेको बिल्कुलु वायरल वेंदो। छो जो मूंखे ख़बर पइजी वई त हिन में कॉम्पिटिशन बिल्कुलु ज़ीरो आहे ऐं सर्च वधीक आहे। पोइ मां छा कंदो उन पर्टिकुलर टॉपिक खे वरी डीप सीक तां जेको आहे सो जेको नेक्स्ट वर्जन आहे चैट GPT खां पोइ उन मां जेको आहे उनजो पूरो कंटेंट कढंदो आहियां ऐं उनजो वॉइस ओवर कराईंदो आहियां AI खां। अच्छा। बिल्कुलु 100%। उहो तव्हांखे मां प्रोग्राम खां पोइ ॿुधाईंदुसि त इहो बेसिकली कमु कीअं थो करे। ऐं उनजी मूवमेंट ॾिसो त बाक़ाइदा 3D HD 8K रेज़ोल्यूशन में उहो सॼो प्रोसेस तव्हांखे ॿुधाए पियो जेको ॿार खे उहो प्रोफेसर हणी हणी बीहंदो सम्झाइण जो न सम्झाए सघंदो, पर उहो हिकिड़ो वीडियो ॾिसण खां पोइ जेको आहे न उहो सम्झी वेंदो। हाणे इहो कंटेंट अल्हम्दुलिल्लाह न सिर्फ़ु मुंहिंजो पाकिस्तान में ॾिठो पर यूरोपियन कंट्रीज़ में ॾिठो पियो वञे, छो जो इन कंटेंट में वर्थ आहे। इन में कुझु एडवाइस मां डॉक्टर्स खां बि वठंदो आहियां जेके असांजा फैकल्टी मेंबर्स आहिनि उते, त उन्हनि खे ॾेखारींदो आहियां, चेक कराईंदो आहियां त किथे हिन में का मिस्टेक त कोन्हे का या को अहिड़ी का शइ जेका मिसिंग थी वई हूंदी उन्हनि जी हेल्प वठी। पोइ जॾहिं उहा ॻाल्हि परफेक्ट मैसेज पहुचे थो त पोइ माण्हू तव्हांजे जेको आहे न वीडियोज़ खे लाइक कंदा ऐं उन खां पोइ पैसिव अमाउंट हिकिड़ो तव्हांजो जनरेट थी वञे थो आराम सां। त हाणे जेकॾहिं यूट्यूब ऑटोमेशन
को बि ॿार करणु चाहे या को अहिड़ी औरत जेका घर खां निकिरणु नथी चाहे ऐं उनजी कुझु मजबूरियुनि जे करे ॿाहिरि नथी वञी सघे, जॉब नथी करे सघे, त घर जे अंदरि जेको आहे सो बापर्दा रही करे हू पंहिंजो ज़रिया माश आराम सां जेको आहे न करे कमाए सघे सघे थी। थी, उनजे लाइ सही। खोड़ सारियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, खोड़ सारियूं पर्टिकुलर निचिस आहिनि जंहिं ते कमु करे कुकिंग जो चैनल कंहिंखे असां वटि यादि आहे त हिकिड़ी औरत आई त मूंखे कुझु अहिड़ी का शइ सेखारियो जेको मां पंहिंजे ॿारनि जे लाइ घर में रोज़गार करे सघां। सही। उनखे यूट्यूब ऑटोमेशन जो कोर्स थोरो सेखारियो, असां थोरो टाइम लॻो, इलिटरेट लेडी हुई, पढ़ियल लिखियल कान हुई, पर उनखे सेखारियो तोखे कमु कीअं करिणो आहे, बसि तूं रुॻो वेही कुकिंग कर, वॉइस असां हुन में पाण एड कंदासीं। अच्छा, ऐं कुकिंग जो त निच असां हुनखे अहिड़ी ॿुधाईसीं, सही। छो जो इहा वायरल निच आहे। कुकिंग, कॉमेडी, एंटरटेनमेंट, एडुकेशन घटि रेयर, या त एडुकेशन में तव्हांजो टॉप क्लास जो कंटेंट हुजे पोइ, त इहे निचिस अहिड़ियूं आहिनि त अहिड़नि माण्हुनि खे असां इन तरफ़ डाइवर्ट कंदा आहियूं त हाणे उनजी इनकम ठीकु ठाक अचे पई। माशाल्लाह त माशाल्लाह, इहो सुठी हिकिड़ो ॻाल्हि आहे। सदक़े जारिया आहे ऐं अलाह खां उमेद आहे त इन ते अजर मिलंदो असांखे। बिल्कुलु मिलंदो सर। ऐं तव्हां माशाल्लाह एतिरो सुठो कमु करे रहिया आहियो, एजुकेशन बि ॾेई रहिया आहियो, मदद बि करे रहिया आहियो, ऐं त इन में त ज़ाहिर आहे इहो त अलाह जे वस आहे त अजर अलाह साईं कॾहिं ॾींदो, कीअं ॾींदो, पर ॻाल्हि इहा आहे त असां एजुकेट कयूं, असां पंहिंजे माहौल खे एजुकेट कयूं, बिल्कुलु। ऐं उहे भेनरूं ख़ासि करे जेके वाक़ई घर में वेही करे कुझु करणु चाहिनि थियूं। हाणे इहो ज़रूरु ॿुधायो त हिन में वॉइस ओवर्स वग़ैरह ऐड कीअं थींदा आहिनि? एग्ज़ैक्टली, हाणे जेकर इन ते मौज़ू ते ईंदो न त तव्हां जेको आहे सो जेको बि कंटेंट ठाहींदो, मिसाल जे तौर ते तव्हां कुकिंग जो ठाहींदो त उन में तव्हां पहिरें नेट ते ॾिसंदो त कुकिंग में कहिड़ी रेसिपी आहे जेका वधीक पसंदि थी कई वञे ऐं उनखे जेको आहे सो ॾिठो थो वञे, पोइ उनजा तरीक़ा तव्हां ॾिसंदो, उनखे फॉलो करे स्टेप्स खे। हाणे उहो ज़रूरी कोन्हे तव्हां अंग्रेज़ी में ॾिठो, तव्हां पंहिंजी कहिड़ी बि लैंग्वेज में उन में त ऑप्शंस आहिनि, तव्हां कंहिं बि लैंग्वेज में ॾिसी सघो था। तव्हां पंजाबी, सराइकी, बलोची, पश्तो, उन में तव्हां ॾिसी उहे स्टेप, उहे तव्हां उन जे मुताबिक़ तव्हां उहे एक्शन परफॉर्म कंदा, तव्हां न ॻाल्हायो बिल्कुलु। उहो साॻियो जेको आहे सो टेक्स्ट खणी हिकिड़ो जेको आहे सो आहे, उन नालो आहे क्लिप चैम्प, उन में तव्हां छा कयो, उहो टेक्स्ट विझी उनखे जेको आहे सो उन में आइकन सिलेक्ट कंदो ऐं उन में तव्हांखे लैंग्वेज सिलेक्ट करणी पवंदी ऐं उन में तव्हांखे जेको वॉइस ॾियणो पवंदो त तव्हां कहिड़े क़िस्म जो वॉइस था ॾियो, यंग था ॾियो, मिडिल एज था ॾियो, ओल्ड एज था ॾियो, उहो सभु पंहिंजे हिसाब सां जेको आहे सेट करे, भले तव्हांजो फेस न अचे, सिर्फ़ु तव्हांजा हथनि जी मूवमेंट ऐं जेको बि तव्हां परफॉर्म कयो पिया उहो हिकिड़ी नंढी आम मोबाइल तां बि कैप्चर करे तव्हां उनखे ॾियो। उन खां पोइ आहे एसीओ करणु। एसीओ बि तव्हांखे जेको आहे सो डीप सीक या चैट जीपीटी था कंहिं माण्हू खां न सिखो, मूंखां बि न सिखो, तव्हांखे चैट जीपीटी सभु कुझु करे ॾींदो। त हाणे इन चैट जीपीटी खे इस्तेमालु करे इनखे मां वीडियो खे वायरल कीअं कयां, तव्हांखे उहो स्ट्रेटजीस ॿुधाईंदो त हिन जो टाइटल ही रख, हिन में टैग्स ही लॻा, हिन में हैशटैग ही लॻा, हिन में थंबनेल अहिड़े क़िस्म, थंबनेल बि तव्हांखे जेको आहे एआई जनरेट करे ॾींदो, उहो बि तव्हांखे करण जी ज़रूरत कोन्हे। पोइ तव्हां उनखे उहो तरीक़ाकार ॿुधाईंदो त कहिड़े टाइम ते हिनखे पब्लिक कर, या इवन जेकर उनजी एसीओ तव्हां चेक कंदो त स्कोर ॿुधाईंदो त अञा इन जी एसीओ न सर्च इंजन ऑप्टिमाइज़ेशन, त इहो केतिरो सर्च में अची सघे थो। उनजो स्कोर हूंदो आहे 100 मां जेकॾहिं तव्हांजी 80 स्कोर करे वियो, इहो एआई जे मदद सां 1 में 100 करे वेंदो। तव्हां सिर्फ़ु सिंपल टिप्स सिखणियूं आहिनि, उहो एआई खां सिखंदो तव्हां। मतिलबु असांखे न ॿाहिरि वञण जी ज़रूरत, न कंहिंखे पैसा ॾेई कुझु सिखण जी ज़रूरत, कुझु बि न, सिर्फ़ु घरु वेहो, मोबाइल तव्हांजे हथ में आहे, स्मार्टफोन तव्हांजे हथ में आहे ऐं तव्हां स्मार्टफोन ताईं सभु कुझु करे तव्हां अर्निंग करे सघो था। मतिलबु केॾो ईज़ी थी वियो आहे सभु कुझु, केॾो ईज़ी थी वियो आहे, आसान आहे। ईअं ई रिसर्च जी तरफ़ जेकॾहिं अचूं था त लाइफ में रिसर्च बि तमामु ज़रूरी हूंदी आहे, चाहे उहा मेडिकल फील्ड हुजे, चाहे उहा असांजी एजुकेशन फील्ड हुजे, त उन में बि रिसर्च जो जेको हिकिड़ो सिस्टम आहे उहो बि एआई चैट जीपीटी इलाही ईज़ी करे छॾियो आहे। त मां तव्हां खां इहे पुछणु चाहींदमि त जेके बि असांजा भाइर भेनर आहिनि एमफिल करे अचनि था, पोइ रिसर्च बेस प्रोग्राम जेको उन्हनि जो थिए थो उन में केतिरी मदद थो ॾिए? हा जी, ॾिसो तमामु सुठो आहे। त ॾिसो, सभ खां पहिरियों हूंदी आहे तालीम। चवंदा आहिनि त कंहिं मुल्क खे तबाह करिणो हुजे त सभ खां पहिरियों उनजी तालीम तबाह करे छॾियो, मुल्क पाणे तबाह थी वञे, शऊर तबाह थी वञे, एवरीथिंग सभु कुझु डैमेज आहे। असांजे मुल्क में अल्हम्दुलिल्लाह हिन प्रोग्राम जे वसत सां मां चेयरमैन हायर एजुकेशन कमीशन खे बि मुखातिब थी चवंदुसि
त उन्हनि जा जेके उपाउ आहिनि यूनिवर्सिटीज़ खे मेंटेन करण जा उहो हिकिड़ो फुल कंट्रोल रखियो वेठी आहे। उन्हनि पंहिंजा जेको आहे सो यूनिवर्सिटी खे रिकग्नाइज़ तव्हांखे उन्हनि खां कराइणो पवंदो। उन खां पोइ यूनिवर्सिटी जे लाइ रैंकिंग ठाहियूं WXYZ कैटेगरी, कहिड़ी यूनिवर्सिटी कहिड़े कैटेगरी में अचे थी। त हाणे इन जे लाइ वरी क्राइटेरिया रखिया अथसि। सही ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेका यूनिवर्सिटी जेको रैंक कंदी सो कंदी रिसर्च ते। फैकल्टी मेंबर्स जेतिरी रिसर्च कंदो ओतिरो न सिर्फ़ु उनखे फ़ाइदो थींदो बल्कि उन इदारे खे फ़ाइदो थींदो, छो जो उन जा फैकल्टी मेंबर्स जेको आहे रिसर्च कनि पिया। सही त हाणे जेकॾहिं फैकल्टी मेंबर रिसर्च खे तमामु कॉम्प्लेक्स करे वरितो आहे त यार रिसर्च में जेको आहे न असां करे कोन था सघूं। इलाही जेको रेशो आहे उहो सिर्फ़ु असिस्टेंट प्रोफेसर में अटकियो पियो आहे। उहो इन जे करे छो जो उनखे जेकॾहिं एसोसिएट जे लाइ वञण जे लाइ उनखे 5 रिसर्च पेपर लाज़मी लिखणा आहिनि। देन ही विल बी एलिजिबल टू प्रोमोट एज एसोसिएट प्रोफेसर। सही ऐं एसोसिएट मां प्रोफेसर थियण जे लाइ उनखे 10 पेपर खपनि। ओ हाणे हिकिड़ो पेपर लिखणु उन्हनि जे लाइ वॾी हिकिड़ी टास्क आहे। पर जेकॾहिं तव्हां AI जो यूज़ कंदो उन में तव्हांजो चैट GPT यूज़ कोन्हे करिणो, उन जे लाइ ॿिया टूल्स आहिनि। परप्लेक्सिटी थी वियो, उन खां पोइ क्विल बोट आहे ऐं ॿिया अहिड़ा आहिनि जेके रिसर्च बेस्ड ओरिएंटेड आहिनि, जेके पर्टिकुलरली डिज़ाइन ई जेको आहे न रिसर्च जे लाइ कया विया आहिनि। त हाणे इहो आहे त रिसर्च तमामु आसानु आहे ऐं इन सां फैकल्टी मेंबर रिसर्च कनि, पंहिंजी वर्थ वधाइनि, पंहिंजे इंस्टीट्यूट जी वर्थ वधाइनि। रिसर्च करणु आसानु आहे। इन में हायर एजुकेशन कमीशन जेकॾहिं मूंखे इन्वॉल्व करे त मां हिकिड़ो तमामु सुठो रोल करे सघां थो प्ले, जंहिंमें मां माण्हुनि खे फैकल्टी मेंबर्स खे अलहमदिल्ला ट्रेनिंग ॾेई उन्हनि जी रिसर्च खे कंप्लीट कराए सघां थो। हाणे इन में मां कुझु स्टैटिक्स गॾु कई आहे जेका मां तव्हां सां शेयर कंदुसि। त ॾिसो त असांजी तालीम जो जेको आहे उहो मयार उनजी केतिरी आहे त ही मां करंट स्टेटस तव्हां खां शेयर कयां पियो त असां वटि जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि पाकिस्तान में से टोटल 258 आहिनि यूनिवर्सिटीज़ जेके हेक सां रिकग्नाइज़ आहिनि। उन मां 150 जेके आहिनि से सरकारी आहिनि ऐं जेको आहे सो 108 प्राइवेट आहिनि। सही हाणे जेकॾहिं ॻाल्हि कयूं था फैकल्टी जी त टोटल जेको आहे सो फैकल्टी मेंबर आहिनि उहे 70,000 खां 80,000 फैकल्टी आहिनि। उन में मतिलबु फैकल्टी में असिस्टेंट प्रोफेसर खां वठी एसोसिएट प्रोफेसर ऐं प्रोफेसर। हाणे इन्हनि जो जेकॾहिं मां बाइफर्केशन कयां त पब्लिक सेक्टर में 50 खां 60,000 इहे आहिनि फैकल्टी मेंबर ऐं प्राइवेट सेक्टर में 20,000 खां 25,000 इहे फैकल्टी मेंबर आहिनि। हाणे मां हिनखे फर्दर बाइफरेक करे जेको आहे न रैंक कढी अचां थो त प्रोफेसरनि जी जेकॾहिं सिर्फ़ु तादादु कढिजे ओवरऑल त उहा आहे 10 खां 15% सही पूरे इन डेटा जी। ऐं जेकॾहिं एसोसिएट जी कढे त उहा 20 खां 25% आहे। ऐं जेकॾहिं असिस्टेंट प्रोफेसर जी कजे त असिस्टेंट प्रोफेसर जी आहे 40 खां 50। ॾिसो केॾो वॾो अंग हिते जे बीह रहे थो जस्ट फॉर द रिसर्च। छो जो उहे रिसर्च कोन पिया कनि, इन जे करे इहे हिते अटकी पिया आहिनि। हिकिड़ो अमाउंट आहे हिकिड़ो 40 खां 50% जेके आहिनि न, ऐं ॿिया जेके 20 खां 30% आहिनि उहे आहिनि टीचिंग असिस्टेंट लेक्चरर टाइप अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके जेको आहे न उहे हाणे रिक्वल आहिनि। हाणे बेसिकली करिणो छा आहे, रिसर्च करणी आहे। रिसर्च जेतिरो तव्हां कंदो तव्हांजो भलो आहे ऐं तव्हांजे इदारे जो भलो आहे। हायर एजुकेशन में तव्हां जेको आहे सो W कैटेगरी में अची सघो था सिर्फ़ु तव्हां पंहिंजी फैकल्टी जे करे। अलहमदिल्ला मूंखे हिते फ़ख्र सां चवणो थो पए त इसरा यूनिवर्सिटी 100+ जेको आहे न PhD स्कॉलर प्रोड्यूस कया आहिनि इन वेरियस फैकल्टीज़। इहा हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे त क्या हिकिड़ी यूनिवर्सिटी एतिरा PhD जेको आहे सो प्रोड्यूस करे। माशाल्लाह इसरा यूनिवर्सिटी जो नालो आहे ऐं तमामु बहितरीनु कमु करे रही आहे। ऐं एजुकेशन जे हवाले सां मां इहो ई चवंदसि त हैदराबाद जहिड़े शहर में त इसरा यूनिवर्सिटी इलाही सुठो कमु करे रही आहे। इलाही ॿार अहिड़ा आहिनि, ॿार त न पर जेके बि असांजा जवान
छोकिरा छोकिरियूं जेके पढ़ी करे निकिता आहिनि हींअर बिल्कुलु, हुन- डिफरेंट डिफरेंट उहिदनि ते कमु करे रहिया बिल्कुलु इंटरनेशनल लेवल ते विया आहिनि ऐं उते वञी नालो मुल्क जो ऐं इदारे जो मुल्क जो आहिनि रोशन कयो अथनि ऐं इन इहो सॼो जेको क्रेडिट वञे थो इसरा यूनिवर्सिटी खे वञे Exactly, थो ज़बरदस्त वरी महिरबानी सर तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदो हा ज़रूरु लास्ट में हिकिड़ो मैसेज मां ॾींदुसि त AI केॾी बि एडवांस थी वञे भले केॾो बि एडवांस थी वञे 50 साल खां पोइ बि पर यादि रखो त उन में अहसासु कोन हूंदो कॾहिं बि ऐं जेको इहो त आहे। अहसासु करण वारो आहे न उन जो क़दुरु कयो सही ॻाल्हि आहे जेको तव्हांखे क़दुरु करे थो तव्हांजो हा उनखे अध में न रोलियो सही उनखे हमेशह साथ ॾींदा कयो सही। उनखे न रोलियो छो जो हीअ दुनिया आर्ज़ी आहे पर जेको इहो मोहबत ख़ुलूस वारो जेको रिश्तो आहे न इहो ज़िंदगी ताईं जेको आहे न क़ाइमु दाइमु रखो इहो मुंहिंजो आख़िरी मैसेज आहे हक़ीक़त आहे। त हिन आर्टिफिशियल दुनिया में सिर्फ़ु उहो वाहिद मोहबत जो रिश्तो आहे जेके इंसान निभाए दिलि सां सही ॻाल्हि आहे AI सां तव्हां भले मोहबत जी ॻाल्हियूं कयो इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं कयो कुझु बि चओ उन में अहसासु कोन हूंदो या वाक़ई सही ॻाल्हि आहे उहो तव्हांजे सवाल जो जवाबु ॾींदो वेंदो पर तव्हांखे जेको इमोशन जेको हिकिड़ो अहसासु खपंदो उहो हुन में महसूसु कोन थींदो छो जो उन में उहो अहसासु ऐं उहो जज़्बो रखियो ई न आहे वियो उन में इंफॉर्मेशन्स रखियूं वियूं आहिनि उनखे एॾो फास्ट कयो वियो आहे जो उहो तव्हांजी ज़िंदगी खे रुकियल ज़िंदगी में तव्हांजे रंग आणे सघे थो तव्हांखे फास्ट करे सघे थो सो वाक़ई जेके तव्हांजा प्यारा रिश्ता आहिनि उन्हनि जो क़दुरु कयो उन्हनि जो अहसासु कयो ऐं उन्हनि सां मोहबत ऐं ख़ुलूस सां पेश अचो इनशाला तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं भाउ वेंदे वेंदे तव्हां गानो ॿुधंदासीं जी बिल्कुलु ऐं इनशाला सुभाणे तव्हां सां मुलाक़ात कंदासीं तेसि ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾिदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी और अचो अजीब तूं पिरी थी न परी सवा तुझे सुपरी मुझी कान सरी दिलड़ी दाहू करे तुझे दर्द फिराक में केड़े जर जो पानी पीअंदो आजो रोज नवा थो रंग कर केड़े साबुण सामो धोवंदो जो रोज नवा थो रंग कर केड़े जर जो पानी पीअंदो जो रोज नवा थो रंग कर केड़े साबुण सामो धोवंदो जो रोज नवा थो रंग कर केड़े जर जो पानी पीअंदो होश अकुल थो विञाई जैसा भी खिली तो ॻाल्हाई तुंहिंजा होश अकुल थो विञाई को कपिड़ा फाड़े को पन्ना मेरे को कपिड़ा फाड़े को पन्ना मेरे अहिड़ी ॾेखारी ॾेई ॾींदो कहिड़े जर जो पाणी पीअंदो जो रोज़ नवा तो रंग कर केड़े साबुण
भाई न भाई मुख्तार अब्बास जो मालिक आई कोई भली के भाई न भाई तो सबाबन में तो सकालन में गद पिरी माहू दो केड़े जर जो पानी